पंजाब माचको थाने की हद कोट सुलेमान माछी में सीलरा बिरादरी के घरन मथा अणजातल हथियारबंदन की फायरिंग के नतीजे में सीलरो बिरादरी जा 2 माण्हू कत्ल थी विया। इतला ते माचको थाने की पुलिस वाक़े वारे हंध पहुंची लाश के मकामी अस्पताल मुंतकिल करे छड़ियो। मारजी वयलन की सुञाणप जान मोहम्मद सीलरो ऐं संदुस नौजवान पुट पीरबख्श सीलरो के नालन सां थी। पुलिस मूजिब वाक़े की जांच करे रहिया आहियूं। जल्द कातिलन के गिरफ्तार कयो वेंदो। गंबट भरसा फकीराबाद वासी मसमात समीना ऐं मसमात सबिया खातून पंहिंजे ॿारनि सां गॾिजी बाअसर ॾेर ऐं संदुस पुटनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे धरणो आयो। उन मौके ते औरतुनि मीडिया खे ॿुधायो त असां ॿई वज़ीर अली भट्टी जे निकाह में आहियूं। असांजो ॾेर अला बख्श भट्टी ऐं संदुस पुट फिदा हुसैन सदाम हुसैन ऐं ॿिया असां मथां तशद्दुद करे कूड़ा केस दाख़िल कराए रहिया आहिनि। हुननि वधीक चयो त वज़ीर अली जी धीअ जी शादी अला बख्श भट्टी जे घर में थियल आहे। संदुस धीअ जो रिश्तो वज़ीर अली जे पुट सां थियो हो। संग घुरण खां अला बख्श भट्टी मच्छर जी असांजे घरनि खे बाहि ॾेई असांजे घरनि मथां कब्ज़ो करे छॾियो आहे। हुननि इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वरितो वञे। मसू बुरगड़ी खां हैदराबाद वींदड़ लिंक रोड खस्ता हाल हुअण ख़िलाफ़ मक़ामी सूज़ुकी मालिकनि पारां मसू बुरगड़ी में सूज़ुकी हलाइण जी हड़ताल कई वई। उन मौके ते मक़ामी ट्रांसपोर्टर वसीम शाह, ख़ालिद प्यारो ऐं ॿियनि चयो त लिंक रोड खस्ता हाल हुअण करे रोज़ाने सवे गाॾियूं मुतासिर थी रहियूं आहिनि। लोकल ट्रांसपोर्ट जे स्पेयर पार्ट्स जी क़ीमतुनि में वाध थियण ते मुनासिब किरायो नथो मिले। उन्हनि इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त जल्द लिंक रोड जो मरम्मती कमु करायो वञे। ॿी सूरत एहतिजाजी दायरो वसी कयो वेंदो। कंडियारो में पुलिस कार्रवाई कंदे कत्ल केस में घुर्बल 3 जवाबदारनि खे गिरफ्तार करण की दावा कई आहे। कंडियारो पुलिस के SHO असद नबी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 2 महीना अॻु ॻोठ फैज़ मोहम्मद राजपर में कत्ल थी वियल मेहताब राजपर के कत्ल केस में घुर्बल जवाबदार राशिद राजपर, अताउल्ला राजपर ऐं गुलाम मुस्तफा राजपर के कार्रवाई कंदे गिरफ्तार कयो आहे। मक़तूल जो कत्ल केस संदुस चाचे अकबर राजपर की फरियाद ते दाख़िल कयो वियो। अॼु जवाबदारनि खे कार्रवाई कंदे गिरफ्तार करे वरितो आहे। SSP नौशेरो फेरोज़ मीर रोहिल खान खोसो जी हिदायतुनि ते ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं तेज़ कयूं वयूं आहिनि। दोदापुर के गोठ रहीम बख्श मलगाणी में तेज रफ्तार मोटरसाइकिल जो टक्कर लगन सबब पीरसन शख्स जख्मी थी पियो। जख्मी पीरसन के तिबी इमदाद लाइ बर वक्त मकामी अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते हू जख्मन जा सूरन सहंदे फोत थी वियो। फोती पीरसन की सुञाणप हुसैन बख्श मलगाणी के नाले सां थी। फोती जो लाश एम्बुलेंस जरिए अबाणे गोठ मुंतकिल कयो वियो आहे। गंबट भरसा अगरा फेज़ नहर वाह वटां सरकारी वण जी सरेआम वाढी थियण लगी। इलाइके वासियुनि मूजिब इरीगेशन अमले जे सुपरवाइज़र ऐं दारोगे जी मदद सां बाअसर वण वढे रहिया आहिनि। हिकु तरफ़ सरकार वण लॻाइण जो पैगाम ॾेई रही आहे, ॿिए पासे इरीगेशन अमलो सरकारी वण वढाए रहियो आहे। हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त सरकारी वण वढींदड़ इरीगेशन अमले ख़िलाफ़ नोटिस वरितो वञे। कुंभ भरसा ॻोठ जंगू में सेहत खाते के सहकार सां 10 बिस्तरनि ते मुश्तमिल सरकारी अस्पताल जो कम मुकम्मल न थियण ख़िलाफ़ इलाइके वासियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते एहतिजाजी मुज़ाहिरे जे अॻुवाण करम हुसैन वसाण, गुलाम तकी वसाण ऐं ॿियनि चयो त DHO खैरपुर अस्पताल जी मशीनरी लाइ मिलंदड़ करोड़े रुपयनि जो बजट हड़प करे रहियो आहे। इलाइके वासियुनि खे इलाज लाइ खैरपुर अस्पताल वञणो पवे थो। हुननि इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त करप्ट DHO ख़िलाफ़ नोटिस वठी करप्शन की जांच कई वञे। ॿी सूरत एहतिजाजी दायरो वसी कयो वेंदो। शहदादपुर में पंवर बिरादरी पारां जवाबदारनि की गिरफ्तारी न थियण ते पुलिस ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते मुज़ाहिरीन मीडिया खे ॿुधायो त हिकु हफ़्तो अॻु पंवर बिरादरी की 2 धुरियुनि में झेड़ो थियो, जंहिं में हिकु औरत समेत 5 ॼणा ज़ख्मी थी पिया। वाक़े जो केस जवाबदारनि ख़िलाफ़ मक़ामी थाणे ते दाख़िल आहे, पर पुलिस जवाबदारनि खे हिन महिल ताईं गिरफ़्तार नाहे कयो। हुननि इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे।